अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भले काराऊं आहियां पेरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ईरान अमरीका जंग जे ख़ात्मे लाइ सिफ़ारती कोशिशनि खे हतमी मरहले में दाख़िल करे छॾियो। फील्ड मार्शल जो तेहरान में ईरानी क़यादत सां अहम मुलाक़ातूं। सैयद आसिम मुनीर ईरानी, सदर मसूद पज़ेश्कियान, पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ी सां धारदार मुलाक़ातूं करे जंग जे ख़ात्मे लाइ तजवीज़नि ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। ईरानी स्पीकर कालीबाफ जो चवणु हो त ट्रंप ॿीहर बेवकूफ़ी कई त उहा जंग अमरीका लाइ अॻु खां वधीक सख़्त ऐं तबाह कंदड़ साबित थींदी। फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरान जो इंतहाई अहम दौरो मुकमल करे तेहरान में रवानो। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरान जो मुख़्तसिर पर इंतहाई अहम ऐं नतीजा ॾींदड़ दौरो मुकमल करे वरितो आहे। फील्ड मार्शल जो दौरे दौरान ईरानी क़यादत सां मुस्बत ऐं तामीरी माहौल में ॻाल्हियूं थियूं आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान थींदड़ सिफ़ारती सरगर्मियुनि जे नतीजे में हौसलो ॾींदड़ अॻुभराई थी आहे। ISPR मूजिबि दौरो ख़िते में जारी चिकताण जे पस मंज़र में पाकिस्तान जी 4 कड़ीअ वारी कोशिशुनि जो हिसो हो, जंहिंजो मक़सद चिकताण में घटि तयारण ऐं तामीरी ऐं सिफ़ारती अॻुभराई खे वधाइणु आहे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में कुझु अॻुभराई थी आहे। थी सघे थो त अॼु सुभाणे या ईंदड़ थोरनि ॾींहं अंदरि ऐलान करण लाइ असां वटि कुझु मवाद हुजे। भारतीय दौरे दौरान नई दिल्ली में मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे मार्को रूबियो चयो त हू ईरान जंग जे हवाले सां सुठी ख़बर लाइ पुरउमीद आहे। उमीद आहे त थी सघे थो ईरान जंग जे ख़ात्मे लाइ अॼु ई मुआहिदो क़बूल करे छॾे। ईरान चयो आहे त ईरान अमरीका ॻाल्हियुनि में पाकिस्तान टियाकड़े जो किरदारु अदा करे रहियो आहे। ॻाल्हियुनि जो महवर जंग जो ख़ात्मो आहे। इन वक़्तु एटमी बाबतनि ते का बि ॻाल्हि ॿोल्हि न पई थिए। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरानी अमरीका जा इख़्तिलाफ़ गहरा ऐं नुमाया आहिनि। सिफ़ारतकारी में वक़्तु लॻंदो आहे। इहो नथो ॿुधाए सघिजे त ॻाल्हियुनि खां पोइ किथे पहुचंदासीं। क़तरी वफ़द बि ईरानी परॾेही वज़ीर सां ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहे। बनू जे इलाइक़े सिक्योरिटी फोर्सिस पुलिस ऐं CTD जो गॾियल ऑपरेशन